अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, यहाँ अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ऐं दास्ताने मुहब्बत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मीन आसण। छुट्टो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 20। नंबर 4 मौलाना उबैदुल्ला सिंधी। मौलाना साहब न सिर्फ़ वॾो आलिम, सियासी मुफ़क्किर ऐं स्याह हो, लेकिन हू अहले दिल ऐं रूहानियत जो मालिक बि हो। सरज़मीन हिंद में ही सियासी मुफ़क्किर हो जंहिं मुसलमाननि जी जुदागाना क़ौम जे नज़रिए ऐं हिंदुस्तानियुनि जे वाहिद क़ौम जे नज़रियनि जी मुखालफ़त करे जदीद नज़रिया क़ौमियत मुताबिक़ जाग्राफ़ियाई वतन, ज़बान, कल्चर, तारीख़ी रिवायात, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद जी बुनियाद ते सिंधियुनि लाइ जुदागाना क़ौमियत जो नज़रियो पेश कयो। हिन जो चवणु हो त हिंदुस्तानी मुसलमाननि जे ज़हन ते संदन शख़्सियत बनिस्बत हिकु वहमी तसवर वेठल आहे जंहिंजो इल्मी दुनिया में को वजूद ई कोन आहे। असां कंहिं ज़माने खां वठी अहिड़ी इस्लामी जमायत ऐं क़ौम जो नालो वठी रहिया आहियूं जंहिं बाबति असांजे ज़हननि में को सही नक्शो मौजूदु आहे न उहा दुनिया में किथे मौजूदु आहे। असां पाण खे हिकु अहिड़ी ख़्याली दुनिया में महदूद करे छॾियो आहे जो न रुॻो असां ॿियनि मुस्लिम मुल्कनि जे आज़ादी ऐं तरक़ीअ लाइ जिदोजहद जे तारीख़ खां ग़ैर वाक़िफ़ रहिजी विया आहियूं, पर ख़ुदि पंहिंजे मुल्क में असांजे साम्हूं को मुक़ररु कयल अमली नज़रियो मौजूदु न आहे। हिन खे पतो हो त सिंध हिकु जुदा क़ौम जो मुल्क हो, उनखे मुस्तक़बिल में इताद इंसानी अमन आलम लाइ वॾो किरदारु अदा करिणो हो। उन करे ई हिन पाण खे बावजूदु पंजाबी हुअण जे सिंधी सॾायो, सिंधी मुर्शिद वरितो, सिंध में पंहिंजो दारुल हिकमत क़ाइमु करणु घुरियो, पर हालतुनि जे साज़गार न हुअण करे उहो कमु विच में रहिजी वियो। मौलाना सां मुंहिंजूं कई मुलाक़ातूं थियूं, पर उन वक़्तु मुस्लिम लीग जे जुनून करे संदन ख़्यालनि मूं ते असरु न कयो, लेकिन तजुर्बे बाद सम्झ अचण खां पोइ संदसि नतीजे फ़िक्र जी पोइलगी करे रहियो आहियां। नंबर 5 होशू केवल रामाणी। ही नौजवान पहिरियों सिंधी हो जंहिं जदीद नुक़्ता निगाह खां सिंधियुनि जी जुदागाना क़ौम ऐं सिंध जी आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारीअ बाबति सोचणु शुरू कयो हो। संदसि सोबत मूं ते घणो असरु कयो। मूं जॾहिं पाकिस्तान जी अवामी जमायत ठाहिण लाइ सियासी कारकुननि जी कन्वेंशन 8-9-10 मई 1948 ईस्वीअ ते कराचीअ में ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान जी सदारत हेठि मुस्लिम कॉलोनी कराचीअ में सॾाई हुई त इब्तिदाई तक़रीर में होशू केवल रामाणीअ जे असर हेठि जा तक़रीर कई हुई। उन जा टुकड़ा हेठि ॾियां थो। सिंधु देश में उन जो मुख्य शहर कराची पाकिस्तान जो नौज़ाइदा रियासत में मुख्य जॻह वालारे थो। ही उहा जाइ आहे जिते पाकिस्तान में रहंदड़ मुख़्तलिफ़ माण्हुनि जी क़िस्मत जा फ़ैसिला थियणा आहिनि। उन ई जाइ तां अवाम जो आवाज़ु पूरे ज़ोर सां ज़ाहिर थियणु घुरिजे, जीअं नई आइन ठाहिण वक़्तु संदन मौजूदा हालत में मुस्तक़बिल में ईंदड़ नसुलनि लाइ इंसाफ़ ऐं जमहूरी मसावात जो ख़्यालु रखियो वञे। दोस्तो, सिंधियुनि जूं बेनज़ीर तारीख़ी रिवायतूं रहियूं आहिनि, तंहिं करे उहा संदन फितरी ख़्वाहिश हुअणु घुरिजे त हू संदन मुस्तक़बिल जे रोशन करण लाइ कोशिशि कनि, ख़ुसूसन उन हालत में जॾहिं उन बाबति खेनि ख़तरे जा आसार नज़र अची रहिया हुजनि। पोइ सिंधियुनि जे माज़ीअ जो ज़िक्र कंदे चयो हुयुमि त क़ौमुनि जे क़दीम विरसनि ऐं आज़ादीअ लाइ जिदोजहद करण जी कोशिश खां इनकार करणु तारीख़ी हक़ीक़तुनि खां इनकार थींदो। नई पाकिस्तानी रियासत में सिंधी, पठान, बलोच, पंजाबी ऐं बंगाली मथे ज़िक्र कयल बुनियादनि ते जुदा क़ौमूं का बि मरकज़ी हुकूमत मुल्क खे मज़बूत करे तरक़ी वठाए न सघंदी, जंहिंजा वफ़ाक़ी हिसा सदाईं मरकज़ी हुकूमत ते क़ाबिज़ टोले जे दस्तदराज़ुनि खां नालान ऐं ज़ुल्म खां बचण लाइ कशमकश में मशगूल हूंदा। उहा हिकु वॾी तारीख़ी धोखेबाज़ी थींदी जेकॾहिं मुस्लिम लीग ताक़त में अचण बाद वाइदा ऐं ठहराव विसारे पाकिस्तान में सिंध खे ॿाहिरां आयल लुटेरनि टोलनि ऐं वॾनि माण्हुनि जी चरागाह तौरु कतब आणे। उहा ॻाल्हि तसली बख़्श नथी थी सघे त हिंदुनि जी तबक़ाती ग़ुलामीअ मां निकिरी मुस्लिम तबक़नि जी ग़ुलामीअ हेठि वञिजे। ग़ुलामी आहे पोइ उहा कंहिंजी बि हुजे, उहो हर हिकु क़ौम जे जनम जो हक़ु थिए थो त उन ई बंद खां आज़ादु थियण लाइ कोशिशि करे। हीउ नौजवान पाकिस्तान सरकार जे ज़ुल्म खां लॾे भारत हलियो वियो।
शायदि के माण्हू चवनि था त ही नौजवान पाकिस्तान क़ाइमु थियण खां पोइ सिंध जे जुदागाना क़ौमियत ऐं आज़ादीअ जो क़ाइलु थियो हो, पर ईअं न आहे। हीउ अवल खां वठी उन राय जो हो। 1956 ईस्वी में मुंहिंजो लंडन वञणु थियो, जिते हिकु तक़रीब में मिस्टर कृष्णा मेनन सां मुंहिंजो मिलणु थियो। हिन ऐं होशू केवल रामाणीअ मुल्क जे आज़ादीअ खां अॻु गॾिजी लंदन में कमु कयो हो। जॾहिं मूं खेसि उहो हवालो ॾिनो त तंज़िया तौरु चयाईं त होशू उहो नौजवान आहे जो सिंधियुनि खे जुदा क़ौम सम्झंदो हो। असां ते नज़दीकीअ में घणियूं टोकूं थियूं आहिनि। सरदार पटेल सिंध खे नंढो सूबो ऐं नंढे दिमाग़ सां सॼियो हो। नवाबज़ादे लियाकत अली ख़ान सिंधियुनि खे गॾनि हकण ऐं उठनि काइण वारा माण्हू सॼियो हो। हाणोके हाकिमनि खे सिंधु देश जे नाले वठण ते बाहि वठियो वञे। शायदि खेनि उहो पतो न आहे त मूं सन 1943 ईस्वीअ जे ऑल इंडिया मुस्लिम लीग जे सालियाना इजलास वक़्तु इस्तक़बालिया कमेटीअ जे ख़ुतबे ऐं सदारत में संदन आका जिना साहब जे मौजूदगीअ में सिंधु देश जो नालो वरितो हो, जंहिंजो हवालो अॻे ॾेई आयो आहियां। ऐं मथे ज़िक्र कयल अवामी जमात अॻियां कयल तक़रीर में बि साॻी ॻाल्हि दोहराई अथमि। उन वक़्तु जिना साहब हयात हो। नंबर 6 दादा जेठमल परसराम। नंबर 6 दादा जेठमल परसराम। ही साहब सिंध जो सूफ़ी मंश बुज़ुर्ग हो। ही संदसि सिंध जी मुहबत खां मशहूरु हो। जॾहिं सिंध जे केतिरनि हिंदुनि तरफ़ां सिंध जे बम्बईअ खां जुदाईअ जी मुखालफ़त हली रही हुई, त बि ही साहब खुलियो खुलायो सिंध जे जुदाईअ जे फ़ाइदे में हो। ही सरज़मीन सिंध जे दुनिया खे इतिहाद ऐं अमन जे पैगाम ॾियण जो क़ाइल हो। ही ॿुध धर्म, जैन मत, क्रिश्चैनिटी, वेदांत, सिख पंथ ऐं इस्लाम जो ॼाणू हो। हिन खे उन ई कसरत मज़ाहिब पोयां बुनियादी वहदत नज़र आई, जंहिं करे हिन जो तकिया कलाम रोअल फ़क़ीर जो ही बैत हूंदो। हिकु हिंदू ॿिया मुस्लमान, टियों विच विधाऊं वीर, अंधनि ऊंद न लही तन खे सच चवंदो केरु, रोहल राह पिरीअ जी घुमी ॾिठोसूं घेड़, रब मिड़नी में हेकिड़ो तंहिंमें फंद न फेर। ही आला दर्जे जो थियोसॉफिस्ट हो। चवंदो हो त माउ मिसिस एनी बेसंत जो चवणु हो त मुस्तक़बिल में सिंध खे इतिहाद ऐं अमन आलम जी एम्बेसिडर सफ़ीर थी कमु करणो हो। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त ई साहिब सन में दरिया जे कपर ते मुंहिंजे थले वारे छपर ते सुबुह जो दरिया सिंध मां सिज उभरण जो नज़ारो ॾिसी मौज में अची वियो हो ऐं शाह साहब जो ही बैत पढ़ियो हुयो। नेरा नाई नेण नेई आछ पिरीअ खे, तन 70 खाधा खेण जन ॾिठो मुंहुं महबूब जो। उन वक़्तु मूंखे ॻाल्हि सम्झ में न पे आई त दरिया मां सिज उभरण वक़्तु हिन खे कहिड़ी महबूब मुंहुं ॾेखारे वजद में आणे छॾियो। हाणे जॾहिं मूंखे कुझु सम्झ अचण लॻी आहे त हिन चवण खां रही नथो सघां त सिंधु नदीअ में सिज जी तजलीअ में हिन सिंधु माता जे हज़ारनि वरियनि जी शानदार माज़ीअ जी तस्वीर ॾिठी हुई। नंबर 7 दोस्त सीन। अॻे ज़िक्र करे आयो आहियां त जॾहिं दोस्त सीन ओचितो वफ़ात कई त मूंखे निराशाई वेढ़ी वई हुई। दुनिया जा लाॻापा कमज़ोर पइजी विया हुआ। उन जो हर मसइलो बेजान नज़र आयो। अहिड़ी हालत में मूंखे जन दोस्तनि कढी वरी असांगा बर्पा कराया, तन में हिन दोस्त जो वॾो हथु हो। संदसि चंद ख़त पढ़ंदड़नि जी मुलाहिज़ा लाइ पेश करियां थो। हीउ ख़त सिंध असेंबलीअ में मुस्लिम लीग मेंबरनि जे घटि हुअण करे स्पीकर इस्तीफ़ा ॾेई वज़ारत खे बचाए वरितो, उन मौक़े ते लिखियलु आहे। प्यारा सैद, अॼु जी शिकस्त मुंहिंजी कामयाबी ऐं ॿी दुर जी शिकस्त हुई। हिननि मां घणा अहिड़े माण्हूअ खे कुर्सीअ में रखण खां शर्मिंदा हुआ। मूंखे शिकस्त कॾहिं बि ना उमेद न कयो आहे। ख़ुदि मौत बि मूंखे शिकस्त ॾेई न सघियो आहे, जो आउं पंहिंजे वफ़ात कयल दोस्तनि सां हाणे बि सलाह मशवरा कंदी रहंदी आहियां। वरी तुंहिंजी शिकस्त जो कारण भाउ कॾहिं तो तुंहिंजे घर ते कब्ज़ो करे, उमेद त ख़ुशि हूंदे दिलि वॾी कजि। सीन। हीउ ख़त 1 अप्रैल 1945 ईस्वीअ ते दिल्ली वञण महिल मूंखे लिखियो अथसि। प्यारा दोस्त, दिल्लीअ में छा वियो वापरियो उन जो मूंखे इंतज़ारु आहे।
ज़रूरत पवे त टेलीफोन ते मूंसां ॻाल्हाइजो। असां तकड़ करे हालतुनि खे ख़राबु कयो। पीरज़ादो हाणे वज़ीर आहे। तोखे शिकस्त ऐं फतेह जी परवाह न आहे। तूं सम्झी थो त उहो बि बिपले ॿुॾण वारो मिसाल आहे, पर मूं ऐं ॿियनि दोस्तनि लाइ असांजे सूबे जी क़िस्मत जो सुवालु निहायत अहम आहे। उन वक़्त ताईं मरणु नथी घुरां जेसीं ताईं सिंध लाइ वक़्तु कयल ज़िंदगीअ जो मक़सदु पूरो न थियो आहे। घिड़िया से चढ़िया ईअं अथई, मोए मथे मेहराण में पओ टपो ॾेई, न मेहार मिलियई संभोड़ो सेणाह सां। शाह। दिल्लीअ में उमेद त महात्मा गांधी, सरदार पटेल ऐं मौलाना अब्दुल कलाम आज़ाद सां मिली सिंध जी नुक़्ताए निगाह पेश कयो हूंदो। दिलि में कुझु न रखिजो, हिननि खे सिंध खे क़ुर्बान करणु केतिरे क़दुरु ज़ेबाइतो थींदो उहो ॿुधाइजो। मिस्टर ज़हीर हथ ख़त मोकिलियां थी। मिस्टर ज़हीर हथ ख़त मोकिलियां थी। मुस्लिम लीग तरफ़ां अवां जी हवाई जहाज़ जे हादसे बाबति कूड़ी ख़बर फैलाइण जो अहवालु मिस्टर ज़हीर रूबरू ॿुधाईंदो। 7 मई 1946 ईस्वी। प्यारा सैद, मूंखे तुंहिंजे डॉक्टर जे तार जे जवाब में लिखियलु ख़त पढ़ी ताजुब वठी वियो, जंहिंमें तो लिखियो आहे त तूं अची नथो सघीं। जेकॾहिं तुंहिंजी तबियत ठीकु न आहे त सुवालु ॿियो आहे, पर तोखे उहो ख़्यालु त करिणो हो त तार जा कई अथनि, सो ज़रूरु ख़ासि कमु हूंदो। हिते सभई पार्टीअ जा दोस्त तुंहिंजे इंतज़ार में आहिनि। आउं त अर्ज़ु कंदसि त स्ट्रेचर ते पाण खणाए अचु। सीन। मुंहिंजो जवाब में मोकिलियल ख़त 9 मई 1946 ईस्वी। प्यारा दोस्त, तुंहिंजो 7 मई 1946 ईस्वी जो ख़त पतो। यादगिरीअ लाइ महिरबानी। मुंहिंजी तबियत ठीकु आहे, सवाइ हमेशह वांगुरु गैस जी तकलीफ़ ऐं मथे जे सूर जे। ॿियो ख़ुशि आहियां। बदनी तरह बीमार न आहियां, तंहिं करे स्ट्रेचर में खणाए अचण जी ज़रूरत न थींदी। कुझु वक़्त खां कंहिं ज़हनी कश्मकश में मुब्तला आहियां। उहो पहिरियों दफ़ो न आहे। अहिड़ी हालत ज़िंदगीअ में केतिरा दफ़ा वाक़िअ थी आहे। तारीख़ जे कनि नाज़ुक मौक़नि ते ग़ौर फ़िक्र करण बाद कनि फ़ैसिलनि ते अचण जी ज़रूरत आहे। उन खां सवाइ माण्हू हिमत सां मुश्किलात खे मुंहुं ॾेई न सघंदो। अहिड़ी हालत में हिते सुकून ऐं ग़ौर करे रहबरी हासिलु करण जो इरादो अथमि। उमेद त पार्टीअ वारनि सलाह मसलत करे छॾी हूंदी। हाल मुंहिंजी ज़रूरत कान पवंदी। सैयद। प्यारा दोस्त, ग़ुलाम हैदर शाह चंद ॾींहं अॻे हिते हो। चयाईं त तूं ॻोठ पार्टी वर्कर्स जी कॉन्फ्रेंस सॾाए रहियो आहीं। अलाह कामयाबु कंदो। हिन शाह खे शिकस्त आदल ॾिठुमि। चयाईं त घणा दोस्त मुस्लिम लीग जी सारी चढ़ंदी ॾिसी उन में शरीक थियणु घुरनि था। नथी सम्झां त उन में रईस भुरगड़ी बि हूंदो। तुंहिंजे आलम दोस्त ऐं ख़ाकसार मीर खे ओचितो इल्हाम थियो ऐं लीग में हलियो वियो, जिते हिन शाह जा बैत ऐं क़ुर जूं आयतूं पढ़ी जवाज़ पेश कयो। सीन। प्यारा दोस्त, मूंखे तुंहिंजो पहिरियों ऐं ॿियो ख़त न पतो आहे। मुंहिंजी ऐं तुंहिंजी टपाल सेंसर थी थिए, पर उन जो मक़सदु उहो न आहे लिखणु बंदि करे छॾिजे। सूमर ॾींहुं मुल्क छॾे वेंदसि, पर तोखे ऐं जुमिले सिंधी दोस्तनि खे न विसारींदसि। मुफ़ासिलो असांजी सिंध जी मुहबत खे झको करे न सघंदो। सिंध खां ॿाहिरि वञण बाद असांजो तालुक़ु सिंध खां टुटी नथो सघे। जॾहिं बि घुर्ज पई अची सघां थी। कराचीअ जे मर्कज़ में वञण ते हंगामो करणु एॾी अहमियत वारो न आहे। ॿिया वॾा मसइला तुंहिंजी तवजो छिकाइण जा मुस्तहिक़ आहिनि। सीन। उन खां पोइ बि सवी ख़त आयल आहिनि, पर यकमुश्त नंबरदार पेश करियां थो। उन खां पोइ शाह साहब जे हेठिएं बैत मुताबिक़ पे वक़्तु गुज़ारियो अथमि। केतिरो अरसो नज़रबंदी ऐं जेल में गुज़ारणो पियो। केतिरा किताब लिखियमि। हेकिलाई हेल पूरी दस पुन ॾे। आॾो डूंगर लकियूं सोरियूं सजण सेल, त कर ॿेली आहिनि ॿेल जे सूर पहिरियां जा साणमो। मिजाज़ी महराज जो ऊचो मंज़र। 30 मई 1973 ईस्वीअ ते आधी राति खां पोइ हेठियों नज़ारो ॾिसण में आयो। पोइ राति जो ॾिसां थो त सिंधू नदीअ जे किनारे जे फिटल दड़नि ऐं भिड़नि मां 14 जो चंड उभरी रहियो आहे। आहिस्ते थी उन चंड ख़ूबसूरत औरत जी शकिल अख़्तियार कई। उन जे हुस्न जहान अफ़रोज़ ऐं
रोब जे ताब न झले, एतराम ऐं इज़त खां कंधु हेठि थी वियो। दिलि में सोचे रहियो हुउसि उहो केरु हुई त भर मां आवाज़ आयो। कंधु मथे खणी निहारियां त केई दरवेश नज़दीक अदब में वेठा आहिनि। उन्हनि मां हिकु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हो। उन मूंखे ॿुधायो त उहो सिंधु माउ जो मंज़र अथई, जा सिंध जे 5000 वरियनि जी तारीख़ी खंडनि मां नए सिर जनम वठी तुंहिंजी रहबरी ऐं रूह फूकण लाइ नमूदार थी आहे। वधीक चयाई त मुंहिंजो मारूईअ जी ज़ुबान में मारन ऐं मलीर जो ज़िक्र कयो हो, उहो उन ई माता जे असर हेठि कयो हो। मुंहिंजो हेठियूं बेत संदसि शान में चयल आहे। खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र, सूरज शाखूं झकियूं करमाणू कमर, तारा कतियूं ताइब थियूं देखींदे दिलबर, झको थियो जोहर जानिब जे जमाल सी। वधीक यादि ॾियारियई त 1930 ईस्वी भिट शाह जे मेले जे मौक़े ते मूंखे ख्वाब में इरशाद फरमायो हुआईं त सिंध जी बेलोस ख़िदमत कंदो रहंदे त पाणी कुझु वक़्त खां पोइ तुंहिंजी वधीक रहबरी थींदी। ॾिसण में अचे थो त तो में का घटिताई हुई जो हिन सुल्तान ख्वाबनि तोखे हुन खां अॻु दीदार न करायो आहे। हाणे तुंहिंजी मुसलसल नज़रबंदियुनि ग़ैर जा पर्दा चाक करे तोखे हक़ीक़त जे मंज़र जा मिजाज़ी लिबास में दीदार करायो आहे। उते वरी हिकु सुहिणी शकिल वारे दरवेश बुज़ुर्ग ते नज़र पियमि, जंहिं लाइ चयूं थिए त उहो मौलाना जलालुद्दीन रूमी हो। उन चयो त बाबा तुंहिंजो मुंहिंजो मसनवीअ में नड़ जी ज़ुबानी सोज़ ऐं गुदाज़ जो अहवाल ॿुधी मौज में अची वेंदो हुए। उन में जंहिं नेसां नड़ली जो इशारो आहे, जंहिं दुनिया में सोज़ पैदा कयो हो, उहो आहे न सिंधु मादर जे मुल्क मां शुरू थी। पोइ पंहिंजी नज़र शाह इनायत अल रहमत ते पई। उन मूंखे यादि ॾियारियो त जॾहिं आउं संदसि मरकज़ ते 1929 ईस्वीअ में ज़ियारत लाइ वियो हुउसि, उन खां पोइ मूं ख्वाब में हिकु आला शान मज़हबी हाल ॾिठो, जंहिंमें सवा जुदा जुदा मज़हबनि जा महिराब हुआ। जिते कनि माण्हुनि मूंखे चयो हो त आउं बि हिकु महिराब जे साम्हूं वेही रहां, ऐं मूं जॾहिं जवाबु ॾिनो हो त उहे सभु महिराब मुंहिंजा आहिनि, आउं हिकु जाइ ते न विहंदुसि, त हिकु हातिफ़ी आवाज़ मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई हुई। चयाईं त उहो हातिफ़ी आवाज़ संदसि हो, ऐं उहो मज़हबी हाल हिन सिंधु देवीअ जी जाइ रिहाइश सिंध हुई। हिकु तरफ़ सचल साईंअ खे ॿियनि सूफ़ी दरवेशनि सां गॾु ॾिठुमि। सरमस्त मूंखे चयो त रूमी, अतार, शम्स तबरेज़, क़याम सभु जंहिं मैखाने जा खुमारियल हुआ, उन मैखाने जे मुल्क तुंहिंजे साम्हूं बिराजमान आहे। तूं अदब सां अॻियां पंहिंजो सिर तस्लीम खम कर। उन विच में केतिरनि ई शाइरनि खे ॿुधमि त हसीना आलम सिंधु माता जी तारीफ़ में पंहिंजा शेर पढ़ी रहिया हुआ। जन्मा 4 सुञातमि। हिकु मरहूम हैदर बख़्श जतोई हो, जो पंहिंजे अंदाज़ में संदसि मशहूरु मुसदस जिए सिंध पढ़ी रहियो हो। ॿियो शेख मुबारक अयाज़ हो, जो सिंधु देश महान जो शहर चई रहियो हो। टियों न्याज़ हुमायूनी हो, जो संदसि मशहूरु शहर जिए सिंधु देश हमेशह वांगुरु ख़ुशि अलहानीअ सां पढ़ी रहियो हो। चौथों मोहम्मद इब्राहिम मुंशी हो, जो संदसि शहर मूं पक सुञाता पंहिंजा हुआ के धारियनि सां गॾु धाड़े में थी वाट ॾसियाऊं वेरनि खे वांगीअड़नि जे वाड़े में पढ़ी रहियो हो। परियां यकतारे जे आवाज़ सां फ़कीर अब्दुल गफ़ूर खे ॻाईंदो ॾिठुमि त सिंधड़ीअ तां सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार, झोल झली जंहिं वक़्तु भेटाई किरंदा कंध हज़ार। ताजुब थियुमि त जॾहिं केतिरा सिर वाक़ई किरंदा ॾिठमि, जिन में राजा ॾाहर, दोदे सूमरे, शाह बिलावल, दूल्हा दरिया ख़ान, शाह इनायत, अल्लाह बख़्श सूमरे ऐं अब्दुल रज़ाक सूमरे जे सिरनि खे सुञातुमि। उन ते मुंशी दांह करे मूंखे चयो त धारियनि सां गॾु धाड़े में वारनि पंहिंजनि खे बि सुञाणे छॾे। उन ते हर हिकु गिरोह ॾांहुं इशारो कयो, जिन में 4 माण्हू मूंखे सुञाण में आया। हिकु चनेसर सूमरो, ॿियो सेठ नाऊमल, टियों मिस्टर जिना, चौथों मिस्टर ज़ुल्फ़कार अली ख़ान भुट्टो। परे खां ॾिठुमि त केतिरा माण्हू, जिन में आर्किटेक्ट, इंजीनियर, साइंसदान, डॉक्टर वग़ैरह शामिल हुआ, से हिकु महलात जी तामीर में मशगूल हुआ।
पुछण बाद मालूम थियो त उहो मौलात सिंधु माउ जी आराम गाह जो कमु ॾींदो। उन महिल ताईं पहुचण लाइ केतिरा तारीख़दान ॾिठमि त खंडरनि खां रस्तो साफ़ करे सिंध माउ जे महल ताईं पहुचण लाइ राह हमवार करे रहिया हुआ। जन में ॿ सुञातमि, हिकु पीर हसामुद्दीन राशिदी ऐं ॿियो डॉक्टर हमीदा खोड़ो हुई। जॾहिं मूं संदन हिमत अफ़ज़ाई कई त मूंखे चयाऊं त रस्ते में कई रंडकूं हुयूं, पतो न हो त उन कम खे सरअंजाम करे सघंदा या न। मूं संदन उमिरि दराज़ीअ लाइ दुआ कई। उन खां पोइ ॾिठमि त माउ सिंधु कुझु ॻाल्हाए रही हुई, जंहिंमें संदसि शानदार माज़ी, तारीख़, विरसो, मौजूदा पुठिते पियल हालत, रोशन मुस्तक़बिल ऐं दुनिया लाइ पैगाम जो ज़िक्र बयानु पे कयाई। हिन जे हथ में हिकु झूनो ख़ूबसूरत किताब हो, जंहिंजे जुल्द ते आमिरी ऐं मुहन जे दड़े जा खंडर, द्रावेदी, आर्यन ऐं सामियन जे काफ़िलनि जूं तस्वीरूं, महात्मा गौतम बुद्ध, महात्मा महावीर, कृष्ण महाराज ऐं पैगंबर ज़रदश्त जूं तस्वीरूं ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अक़वाल दर्ज थियल हुआ। उन जी ॿोली ॾुखी हुई। सिंधु माउ उहो किताब मूंखे हथ में ॾेई हुकुम कयो त हिन में मुंहिंजो दुनिया लाइ ॾिनल पैगाम दर्ज आहे, उनखे तर्जुमो करे आलम अॻियां पेश कर। भर में ॾिठमि त मुंहिंजी न्याणी दुरे शहवार बीठी हुई। उनखे चयुमि त बाबा, मूं में ताक़त न रही आहे, तूं उन कम जी सरअंजामी कर। चयाईं त बाबा, कमु दुश्वार आहे। उन ते शाह लतीफ़ ऐं सचल साईंअ खे चयो त बाबा परवाह न कर, असां तुंहिंजी उन कम जी सरअंजामीअ लाइ मदद कंदासूं। जेकॾहिं तोखे उन कम जी सरअंजामीअ लाइ ईरान, हिंद, अरब ऐं यूरोप वञी खोजना करण जी ज़रूरत पवे त बि मुंहुं न मोड़ज। ही सआदत जहिड़ी तहिड़ी खे सुपुर्द न थींदी। तूं पीउ जे नक्शे क़दम ते हली उन कम जी सरअंजामी कज। हाणे सिंधु माउ संदसि जाहो जमाल सां नज़दीक आई। उते सुञाणे वरितुमि त ही सूरत साॻी हुई जंहिं 30 साल अॻु कराचीअ जे बंगले में पाण पिसाए मदहोश कयो हो, ऐं उन वक़्तु हाफ़िज़ जो ही शेर विर्द ज़ुबान थियो हो। दरअसल दादा सते मारा साकी लाल लबत, जरए जामी के मने सरगर्म आने जामम हनूस। माना अज़ल खां तुंहिंजे ॻाढ़नि चपनि मां जा चाश चखी हथ में अञा ताईं उन जो नशो बरक़रार आहे। उन ख़्याल में बीठो होसि त परे खां आवाज़ आयो त सैयद साईं हेॾां विञारियो। जा ॾिसां त मोहम्मद अमीन खोसो ऐं उन जे भर में मौलाना उबैदुल्लाह सिंधी बीठा हुआ ऐं चवनि पिया त असां सन खे सिंध जो सियासी मर्कज़ अजायो कोन सॼो। असांखे ख़बर हुई त सिंधु मादर जॾहिं हलण लॻी त केतिरा माण्हू संदसि राह में रुकावट बणिजी महल ताईं पहुचण लाइ रुकावटूं पैदा करण लॻा। उन ते केतिरा नौजवान अॻिते वधी सिरजान जी बाज़ी लॻाए रंडकूं दूर करण लाइ कमु करे रहिया हुआ। जनमा के सुञातम, यूसुफ लिगारी, अमानला शेख, इस्माइल वसाण, शाह मोहम्मद शाह, अज़ीज़ भंगवार ऐं सिकंदर भंगवार, मौला बख्श लिगारी हुआ। परे खां ॾिठुमि त माठ में मिसिस इंदिरा गांधी ऐं बज़नेफ उहो निज़ारो ॾिसी रहिया हुआ। खेनि दांह करे चयुमि, तव्हां जेकॾहिं मशरिक़ ऐं मग़रिब जे तहज़ीबुनि जो इम्तिज़ाज, अमन आलम, तरक़ी बनी आदम सरअंजाम करणु चाहियो था त माउ सिंधुअ खे संदसि महल ताईं पहुचण में मदद करियो। उन निज़ारे खे ॾिसी रहियो होसि त मुला फजर जी ॿांग ॾिनी ऐं अखि खुली पई। 12 साल अॻु जेल मां अहिड़ी ख़ुशीअ जे इज़हार में बा हसामुद्दीन शाह हेठियूं बैत लिखियो। सखर सेई ॾींहं जे मूं घारिया बंद में, विसारियम वॾ फुड़ा मथे माड़ीअ मींहं, नेर मुंहिंजो नींहं उजारे अछो कयो।